अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है लाड़काणो में सेप्को इंतजामिया की ज़्यादती ने बदतरीन लोड शेडिंग खिलाफ सेप्को ऑफिस अॻियां मुराद वाहन रोड ते एहतजाजी धरणो हयो वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। एहतजाजी धरणे की अगवानी MPA मौज़म अली अब्बासी कई है। धरणे में वॾे अंग में शहरन शिरकत कई है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणो में सेप्को इंतजामिया की ज़्यादती ने बदतरीन लोड शेडिंग खिलाफ सेप्को ऑफिस अॻियां मुराद वाहन रोड ते एहतजाजी धरणो हयो वियो है। एहतजाज कंदड़न जो चवणु है तो बिजली की बदतरीन लोड शेडिंग सबब पानी जो बहरान भी पैदा थयो है। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो में रशीद समूखा। जी रशीद, अपडेट कजो एहतजाजी धरणे बाबत। जी बिल्कुल संजा MPA मौज़म अली अब्बासी है, उनकी अगवानी में सब डिवीज़न एम्पायर जी है उते कैंप कायम करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो है बिजली जी लोड शेडिंग खिलाफ। उन मौके ते MPA मौज़म अब्बासी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त ही जेके हुकुमरान आहिनि या पीपुल्स पार्टी हुजे या नून लीग 2 महीना अॻु इहे ई कूड़ा ड्रामा करे बिजली जी लोड शेडिंग खिलाफ एहतजाज कनि पिया महंगाई के खिलाफ एहतजाज कनि पिया। पर हाणे इन्हनि खां महंगाई विसरी वई है। लोड शेडिंग जा जेके वायदा हा उहे बि इन्हनि खां विसरी विया आहिनि त न कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधायां त वधीक मौज़म अब्बासी जो चवणु आहे त ही जेको इलाइक़ो आहे गचियल आबादी आहे, हज़ारे जेको आहे लखे माण्हू रहनि था लाड़काणे में। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त लोड शेडिंग जे करे जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। MPA मौज़म अब्बासी जो वधीक इहो चवणु आहे त जेके इताहती आहे पीपुल्स पार्टी जेके ॿिया इताहती आहिनि उन्हनि गॾियल तौर हुकूमत त ठाही आहे, पर 6 ॾींहंनि में 60 रुपया जेको आहे उहो पेट्रोल वधाए 210 रुपयनि खां 210 रुपया पेट्रोल कयो वियो आहे। तमामु घणी महांगाई पई करे हिननि खां हाणे जेको पाण जिन वाइदा कया महंगाई के खिलाफ मुज़ाहिरा कनि था उहे हाणे भी मुज़ाहिरा कनि या तो महंगाई ते कंट्रोल कनि बिजली जी लोड शेडिंग है उहा ख़त्म कनि। इन ई हवाले से जेके रहवासी आहिनि उन्हनि पिणु इहो धायो आहे त सब डिवीज़न एम्पायर जी है उते असांजो जेको SDO है उहो हथरादू लोड शेडिंग पियो करे पैसा जेको आहे घुरे पियो, जंहिंजे करे असां न पिया ॾियूं न पिया ॾियूं। उन्हनि जो वधीक चवणु आहे मुज़ाहिरे कंदड़नि जो त असांजी विच शहर में अॻ में लाइन छिकियल हुई, पर पैसा न ॾियण जे करे SDO जेको एम्पायर आहे उहो असांखे ॿाराड़ीअ वारे जेको आहे फीडर में असांखे बिजली ॾिए। ठीक है रशीद, मेहरबानी अवां जी अपडेट।